नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा खोसो सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन بدين اينجوز طرفان سردي जे हवाले सां اينو ويٽو پبلڪ اسڪول ڏيئي شهر ۾ اسڪولي غريب شاگردن کي گرم سويٽر ڏنا ويا ان موقع تي چيئرمين غلام کوسو چيو ته اسان هيومن رائٽس جي چيئرمين پاڪستان اسحاق احمد شيخ جا ٿورا آهيون جن اسان سان تعاون ڪيو ان موقع تي اينو ويٽو پبلڪ اسڪول جي پرنسپل راجيش ڪمار ٿورا مڃيا ۽ مختلف غريب مسڪين ماڻهن کي مرڪزي آفيس تي سويٽر ڏنا ويا سوسائيٽي فار سوشل سپورٹ آرگنائزيشن जे तरफां जेका असांजी नई शइ जी ऑर्गेनाइजेशन आहे जिन इनोवेटिव पब्लिक स्कूल ॾेई जे ग़रीब शागिर्दनि खे हिन सर्दी में सीउ खां बचण जे लाइ स्वेटर ॾिना असां तमामु घणा उनजो शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांखे उमेदु आहे त हीअ ऑर्गेनाइजेशन अॻिते हली करे असांजे मुआशरे जे लाइ ऐं असांजे शहर जे लाइ बहितर कमु कंदी ऐं असांजूं गुलाम ऐं साईं जिन गुलाम मुस्तफ़ा जो एहसान थोरा